तुम होते पानी तुम होते कुछ बेअग भरी थिया मता चवे मखान बलोच इन कमी नियमा की न थियो या अल्लाह या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब ओ मौला अजो को साईं बाबा गुलाम रसूल मंगी साईं जो ख़ैर डॉक्टर अब्दुल रहीम साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा आमीन। ओ मौला साईं गुलाम रसूल साईं बाबा साईं के साईं जे सभिनी भाइरनि के सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा आमीन। गुलाम मुस्तफ़ा साईं जे पुटनि खे वॾी हयाती अता फरमा आमीन। ओ मौला हिननि जे रोज़ी रिज़्क़ में इज़्ज़त में बरकतूं अता फरमा आमीन। ओ मौला महबूब जे इन पाक फरमान जो वास्तो थी मन कुन तो मौला फहाज़ा अलीयुन मौला जंहिं जंहिं जो मां मौला आहियां उन जो अली मौला है इन महबूब जे पाक फरमान जो वास्तो थी इन मंगी घराने के क़यामत ताईं आबाद फरमा आमीन। जेके भी मंगी हिन दुआ में शरीक आहिनि सभिनी जा बेड़ा पार फरमा आमीन। अॼु असां जेके भी हिन दुआ में शरीक आहियूं अॼु असां सभिनी जो बेड़ो तार आमीन। साईं हाकिम अली शेख साईं के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा आमीन। ऐं मौला जो के सलवात जो सवाब साईं हाकिम अली शेख साईं जी जेका मरहुमा फुफी ख्वाब में ॾिठऊं उन जे रूह खे बिन जो सवाब पेश कयोसीं आमीन। ओ मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा आमीन। बे औलादनि खे औलाद अता फरमा आमीन। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा आमीन। महबूब जी सारी उम्मत खे फिरके वारियत खां बचा आमीन। एहसानुल्लाह मेमन साईं के मौला जल्दी घोट थे न के नेक सालें घर वारी मिले इहा दुआ क़बूल फरमा आमीन। जेको साईं जो उजन साहब घिम्स में दाख़िला हुबदार उनखे सेहत ऐं वॾी हयाती ॾियण तो मुश्किलात माफ़ फरमा आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी हक नबी या रसूल या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी